नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज में खबर ॾींदा हलूं त फैज़गंज में बदअमनी ऐं महांगाई खे बंडो न आयो है ऐं न ई नौजवाननि खे रोज़गार मिलियो है। वधंदड़ बदअमनी, बेरोज़गारी ऐं महांगाई ख़िलाफ़ जमायत उलमा इस्लाम पारां हाफ़िज़ ख़ादिम शर नसीर सोलंगी, फज़ल रहमान सूमरो ऐं ॿियनि पारां एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते हिननि चयो त फैज़गंज तालको बदअमनी जी लपेट में अची वियो है। माण्हुनि जी जान तोड़े माल महफ़ूज़ न आहे। हिननि चयो आहे त आए ॾींहुं फैज़गंज मां चोरी थी रही है। हिननि चयो त पुलिस कख भञी बीड़ो नथी करे। हिननि वधीक चयो आहे त तालके अंदर हथरादू महांगाई कई वई है। इंतजामिया वटि शिकायतूं कयूं आहिनि, पर असिस्टेंट कमिश्नर फैज़गंज समेत को बि अमलदार शहर में दुकानदारनि खां पुछण लाइ तयार न आहे। हिननि चयो त फैज़गंज में बेरोज़गारी वधी वई है, माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। हिननि मुतालबो कयो त फैज़गंज में बदअमनी ते कंट्रोल करे नौजवाननि खे रोज़गार ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।